हो मेहरबा तुझी अखियुनि में छाहे लिकल, मेहरबा तुझी अखियुनि में छाहे लिकल, ॾंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, हो ॾंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो। कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो, हो शाम जो ही पहर नाम असांजे कयो हो ला 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 आहा छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मुहबत ऐं राति जा ही 2 कलाक हिननि 2 कलाकनि में हूंदी आहे अव्हां सां मुहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी। ऐं हिन कचहरीअ में अव्हां मूंसां गॾु हूंदा आहियो ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त घणिया घणियूं लाइव कॉल्स प्रोग्राम में शामिलु रखजनि, घणिया घणी जेको आहे सो कचहरी अव्हां सां कजे, ऐं घणिया घणा गीत पंहिंजे हिन शो में प्ले कजनि। सो अॼु बि अव्हां जूं मुहबतूं, अव्हां जो प्यारु, अव्हां जूं ख़ुशियूं हिन महफ़िल में शामिलु हूंदियूं। ऐं ॻाल्हि आहे ख़ुशियुनि जी, मुहबत जी, प्यार जी, त मुहबत, प्यार ऐं ख़ुशियूं हमेशह असांखे सूफ़ीज़म मां नज़र ईंदियूं आहिनि, सूफ़ीज़म मिलंदियूं आहिनि। त अॼु बि हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, तुम्बा वजद अली अली, सूफ़ी कलाम आहे। अवां सभिनी जी नज़र थो कयां, ऐं जेको माण्हू सूफ़ीज़म खे सम्झी वियो, जेको माण्हू सूफ़ियत खे सम्झी वियो, उहो पूरी दुनिया खे सम्झी वियो, पूरी काइनात खे सम्झी वियो। त सभ खां पहिरियां सूफ़ी कलाम, हिन सूफ़ी कलाम खां पोइ राजा मेमूण ऐं तव्हांजूं मुहबतूं, तव्हांजो प्यारु गॾु हूंदो हिन प्रोग्राम लाइव विथ राजा में। मूंसां गॾु रहिजो, केॾांहुं न वञिजो, इंजॉय कजो हिन ख़ूबसूरत कलाम खे।
भली दिलरुबा नाज कर देर कर, ए तेरी सोच कर ओ जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा नाज कर देर कर। छा कजे छा कजे छा कजे। वेल कुछ कोन कंदासीं, मोहब्बतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं। 02135121764 टेलीफोन नंबर, इन नंबर के अॼु कंहिं डायल कयो आहे। ओपनर ॾिसूं था अॼु जे शो जो केरु आहे जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। जी अदी मां ॿुधा पियो तव्हांखे हाणे हिन कन मां। कहिड़ा हाल आहिनि, केरु पई ॻाल्हाए? अदा अस्मा फ्रॉम मिठी, तव्हां ठीकु आहियो? अस्मा फ्रॉम मिठी। कहिड़ा हाल आहिनि अदी अस्मा? ख़ुशि आहीं, चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह अदा, तव्हांजी दुआनि सां ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी ॾाढी सुठी पई ॾाढी गुज़रे, तव्हां सुठी। ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। मां तोखे छा ॿुधायां, चांहि पिया पियो, बिस्किट ॿोड़े खायां पियो, या छा ॿुधायां तोखे? जेको तव्हांजी दिलि करे ॿुधायो। हा जेको तव्हांजी दिलि करे अदा उहो ॿुधायो। बसि अदी आऊं हाणे सोचियो आहे आऊं काॾे मुंहुं कयां। अदा आऊं शाइरी ॿुधायां? आऊं मुंहिंजे ज़िंदगीअ में सफ़दर आयो आहे न जॾहिं खां वठी, ऐं साईं मुर्शिद आयो आहे तॾहिं खां दिलि थी चए मुंहुं कयां बसि। न अदा ईअं नौशरो न क्रास कयो। करे राहू खाई वारी या शाख वठी या पंध ई पंध, जिथे शाख खुटे उते वञी विया वञी। न अदा आऊं तव्हांखे शाइरी ॿुधायां। ए स्पीकर में आवाज़ कोन थो अचे भाई, त ॿुधी कोन थी ॿुधण में अचे शाइरी। ॿुधा अलाह जॾहिं कंदो शाम तव्हांखे। हा थींदी सारींदे मूंखे, ॾिसी मुंहिंजूं राहों पुकारींदे मूंखे, ही गुमनाम रस्ता ही गुमनाम राहों, तूं हा हा सिरकी मूंखे ॾींदे सदाऊं। हा जॾहिं हसरतनि जा जनाज़ा तूं बसि अदा। ॾिसे, तॾहिं यार तूं पंहिंजा हथड़ा मलींदे। हा जॾहिं तूं चंड खे वेही तन्हा तकींदे, तॾहिं यार तूं पंहिंजा हथड़ा मलींदे। वाह वाह। जॾहिं तूं हज़ारनि जी रश में लाशारी जी तस्वीर हर हर चुमदे, जॾहिं शाम थींदी सारींदे मूंखे, ॾिसी बसि अदी मुंहिंजूं इहो राहों नाज़रीन ॿुधी पुकारींदे छॾियो। वाह मूंखे। जो शेर हुयो, इहो ॿुधमि थोरो थोरो ॿुधमि। अच्छा ठीकु आहे, ओके, ख़्यालु रखिजो पंहिंजो। थैंक यू वेरी मच जी। हलूं था हिकिड़े गाने जी तरफ़। ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत अंदाज़ आहे शमन मीरालीअ जो। हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई। त ख़ूबसूरत ट्रैक मां सभु
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां पंहिंजे शो लाइव विथ राजा में मां चवां थो भलीकार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं ख़ुशियूं ईअं विरहाईंदा कयो, प्यार ईअं विरहाईंदा कयो जीअं तव्हांखे ॿियनि मां उमेद हूंदी आहे त असांखे हू ख़ुशि कंदो, असांखे हू प्यार ॾींदो। त ख़ुशियूं ऐं प्यार ईअं ई विरहाईंदा कयो जीअं अवां ॿियनि मां एक्सेप्ट कंदा आहियो त असांखे मोहबत मिलंदी, प्यार मिलंदो। सो 0213512176 टेलीफोन नंबर, इन नंबर खे कंहिं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, राजा भाई बशीर शर पे ॻाल्हायां शिकारपुर खां। कहिड़ा हाल आहिनि बशीर शर साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? जी बिल्कुल ठीक आहियो, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुल ठीक ठाक। अवांखे सच पुछे वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे भलीकार चयो ऐं तुंहिंजी सिक थी लॻी अलाए छाजे करे? छो कॉल नथा कयूं त चैन नथो अचे यार। तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रोअण जो आदी थी वियुमि, शिकारपुर में वेही मुंहिंजी सिक थी लॻे त खटाइण त मोकिल। मोकिलींदोमांइ, तूं पंहिंजी एड्रेस मोकिलियां। जीअं शमन मीराली चवंदो आहे न, तुंहिंजी सिक थी लॻे त अचां थो मां, मूंखे मेहणा न दे मजबूर ॾिसी भली मां। तुंहिंजी सिक थी लॻे त अचां थो मां, मूंखे मारे छॾे को कसूर ॾिसी। तुंहिंजी सिक लॻंदी आहे, असां अचूं था ऐं जे कॉल नथा कयूं त सॼी राति वरी चैन नथो अचे। असांजी ड्यूटी राति जी आहे, तो ड्यूटी करण जे लाइ कुझु न कुझु करिणो पवंदो आहे। ड्यूटी करण जे लाइ तव्हांखे मुंहिंजो शो ॾिसणो पवंदो आहे। सो वॾी महिरबानी अलाह तव्हां ख़ुशि रखे। सेगमेंट्स जी काई ख़बर कोन्हे त तव्हांजो सेगमेंट छा आहे? सेगमेंट असांजो आहे मोहबत विरहाइण, प्यार विरहाइण, ख़ुशियूं विरहाइण। अलाए असां मां तव्हां तंग न थींदा आहियो, सो इन जे करे। न तंग मां पंहिंजो पाण मां आहियां, बाक़ी तव्हां मां कोन थी सघां। सो वॾी महिरबानी अलाह तव्हां ख़ुशि रखे, तव्हां जेतिरा होशाल ख़ुशि रहो, आबाद रहो। महिरबानी शर साहब, थैंक यू वेरी मच। शिकारपुर मां दोस्त हुयो असां सां गॾु शर साहब, लख थोरा अवां शो में शामिलु थींदा आहियो ऐं सुठो लॻंदो आहे अवांजो अचणु। ऐं माशाल्लाह शिकारपुर शहर ॾाढो प्यारो शहर आहे। शिकारपुर जो फालूदो ॾाढो मशहूरु आहे, शिकारपुर जो आचार ॾाढो मशहूरु आहे। ऐं ईअं ई हर शहर, असांजे जेको सिंध जो हर शहर आहे, उन शहर जी का न का शइ ज़रूरु मशहूरु आहे ई आहे। त ईअं ई मेहड़ जो माओ ऐं मेहड़ जी मेहंदी मशहूरु आहे, एंड घोटकी जा पेड़ा मशहूरु आहिनि। ऐं अॼु इहो ई था पुछूं माण्हू खां, तव्हांजे शहर जो छा छा कहिड़ी कहिड़ी शइ मशहूरु आहे? वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? सनिया। हा सनिया 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 ॿ दफ़ा सनिया। कहिड़ा हाल आहिनि सनिया? खेलो पिया, तव्हां ॿुधायो? आऊं ठीकु आहियां। किथां थी ॻाल्हाए मुंहिंजी अदी सनिया? दादू खां। दादू? दादू में आहे जादू? यस सर। अच्छा, दादूअ जी कहिड़ी शइ मशहूरु आहे? दादू जी? हा यादि न आहे। यादि न अथई? जी। दादूअ जी का शइ मशहूरु हूंदी न। मूंखे त दादूअ जी चांहि ॾाढी वणंदी आहे, गुड़ वारी चांहि ऐं स्पेशली पकोड़ा। अच्छा जी, कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका। सही। ॿियो ॿुधायो? ॿियो जेको पुछी उहो ॿुधाए। काल सर हम चक्कर खणी कोन पियो, अटेंड करे पियो और ॻाल्हाई कोन पियो। हाँ छा जी? काल ॿ टे दफ़ा कई त मसरूफ़ करे पिया छॾनि, वरी फोन ई कोन पिया। मूंखे त हा चवनि था गानो हले थो, वक़्फ़े में आहे, मसरूफ़ आहे। बसि हाणे ॻाल्हायूं पिया न तव्हां सां। जी जी। अॼु ज़ालिमनि आवाज़ परे करे छॾियो आहे तुंहिंजो, पर ख़ैर आवाज़ पहुचे पियो। अच्छा सही। हा ॿुधाई। गानो तो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। कहिड़ो गानो ॿुधंदी आहे? तो तव्हांखे वणे? मूंखे जेको वणे? हा। हो कूड़ा माण्हू कूड़ा वाइदा, अंदर जा संग दिल मुंहं जा सादा, अंदर जा संग दिल मुंहं जा सादा, तिन जे पोयां पाण विञाए वेठासीं, ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं, हो ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं। ठीकु आहे? माशाल्लाह सर। तू बि ॿुधा थी पंहिंजे आवाज़ में को गानो? मूंखे कोई ईंदो ई न आहे। छो न ईंदो अथई? कोन ईंदो आहे, विसरी आया आहिनि, यादि कोन आहिनि। ईअं न कर, आऊं को हिते डायरी लिखी यादि कंदो आहियां, मूंखे बि ईअं यादि ईंदा आहिनि कॾहिं कॾहिं। तव्हां त रोज़ चवंदा आहियो त यादि थी वेंदव न। हा हलो ठीकु आहे। छा कंदी आहियां? तूं छा पढ़ंदी आहियां?
मां पढ़ंदी आहियां 12वीं क्लास में। 12वीं क्लास में पढ़ंदी आहियां, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। पहिरियां अची चुकी आहियां शो में? न फर्स्ट टाइम आहे। फर्स्ट टाइम आई आहियां, चलो रोज़ हाणे ईंदी कर, ठीकु आहे? हाँ ईंदसि इंशाल्लाह। ख्याल रखिजे पंहिंजो, ठीकु आहे दी? ठीक आहे। ओके जी ओके। दादू वारनि खे सलाम ऐं दादू वारनि जी निमाइंदगी कंदे मुंहिंजी भेण आई मुंहिंजे शो में। ऐं दादू हक़ीक़त ॾाढो प्यारो शहर आहे ऐं दादूअ में हिन वक़्तु असांजो जेको ड्रामो हले पियो तकरार, उते शूट पई हले, त तकरार जे सेट ते काफ़ी दोस्तनि मूंखे दावत ॾिनी त अचु त ज़रूरु दादू, गर्मी थोरी घटिजे त दादू ज़रूरु चकर लॻाइबो। सो ख़ैर मोहबतूं विरहायूं पिया, प्यार विरहायूं पिया ऐं प्यार सां गॾु गॾु ख़ुशियूं विरहायूं पिया ऐं ख़ुशियुनि सां गॾु गॾु अव्हांजे अहसास खे हिन महफ़िल में शामिलु रखूं पिया। 02135121764 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। उन सां गॾु गॾु फ्रेंड अव्हां मैसेज करे सघो था, फेसबुक ते राजा मेमन जो पेज आहे, तव्हां उनखे वञी लाइक बि कयो, फॉलो बि कयो ऐं उन ते वञी पंहिंजो मैसेज बि करे सघो था। सो मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, ख़ुशियूं वंडींदासीं, ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे शामिलु रखंदासीं ऐं ॻाल्हि कंदासीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा ॻाल्हि कंदासीं जेका ॻाल्हि ॿिए कंहिंखे बि वणे। सो कोशिशि कंदा कयो त ज़िंदगीअ में कॾहिं तव्हां खां कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे, तव्हांजी कंहिं ॻाल्हि मां कंहिंखे को दर्द न पहुचे, मोहबत प्यार ख़ुशियूं पहुचनि, एहसास पहुचे ऐं उहो एहसास हमेशह ख़ुशियुनि जो एहसास हुजे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, छा हाल आहे? सभु ख़ैर साईं, केरु पियो ॻाल्हाए? सर मां रमज़ान चनो थो ॻाल्हायां एबटाबाद मां। रमज़ान चनो एबटाबाद मां? जी जी सर। हैदराबाद? एबटाबाद एबटाबाद एबटाबाद। भली कार साईं, ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैर सर, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? मां जेको पुछो उहो तव्हांखे ॿुधायां। ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह दादा मां ख़ुशि आहियां। कल्ह बि काफ़ी ट्राई कयोसीं पर तव्हांजो नंबर लॻे न पियो। हाणे त लॻी वियो नंबर? जी जी शुक्र आहे, लॻी वियो आहे साईं। छा कंदा आहियो एबटाबाद में? फ़ौज में आहियो? साईं मां आर्मी में आहियां। आर्मी में आहे, माशाल्लाह। सिंध जे कहिड़े शहर सां तालुक़ु आहे? साईं मां लाड़काणे खां। लाड़काणे जो? हुजे नाणो त घुम लाड़काणो। हा बिल्कुलु बिल्कुलु। लाड़काणे जी कहिड़ी शइ मशहूरु आहे? लाड़काणे जा साईं जैतून मशहूरु आहिनि। जैतून? जी जी। हाय हाय, इहो अॼु फर्स्ट टाइम मूंखे ख़बर पई लाड़काणे जा जैतून मशहूरु आहिनि। जी जी सर, ये वैसे मतलब पुरानी हिकिड़ी कहावत आहे। अच्छा, पुरानी कहावत आहे। हा जी, लाड़काणे जा जैतून मशहूरु आहिनि। इहा वरी कहावत बि आहे, माना मशहूरु न आहिनि? जैतून आहिनि त कोन हींअर उते? हाणे त न हूंदा, हाणे त ख़तमु थी विया सर। न ख़तमु छो थी विया? बाग़ ख़तमु थी विया? न बाग़ न, उन्हनि जी मौसम ख़तमु थी वई। मौसम ख़तमु? बाग़ आहिनि अञा जैतूननि जा? बाग़ आहिनि। जैतूननि जा बाग़ त हिन साईं असां डायरेक्ट ख़ालिद शाह जे ॻोठ बि आहिनि ॾाढा। वो सर बग़ैर जेको आहे न, बग़ैर हुनजे मतिलबु जेके चवंदा आहिनि बग़ैर जो आहे न मौसम जे जेके हूंदा आहिनि, जीअं नीमू वग़ैरह हूंदा आहिनि। ठीकु सर, ठीकु। ख़्यालु रखिजो पंहिंजो। थैंक यू वेरी मच। को लाड़काणे वारनि जे लाइ पैगाम, को मैसेज? साईं ख़ुशि रहनि, आबाद रहनि। ख़ुशि रहनि, आबाद रहनि। थैंक यू वेरी मच सर, थैंक यू। लख थोरा असांजे प्रोग्राम में शामिलु थिए। हर शहर जा माण्हू मशहूरु, जीअं घोटकीअ जो असांजो इम्तियाज़ मस्तो ई मशहूरु आहे। पुछे जंहिं महिल चए आऊं घोटकी जो आहे, ख़बर आहे तूं घोटकी जो आहे। इम्तियाज़ मस्तो ई असांजो प्यारो दिलि वारो। जेॾी महिल ॾिसे त वल सिरैकी ॻाल्हाईंदा पई हर माण्हू नाल। अदा के हे, अदा ए हे, अदा ओ थी गयासीं, ओ थी गयासीं। भले एकूं आखियुमि भले ईअं आखिया आहे, भले ओकूं जॾहिं आखिया आहे त उहो एॾो हले गए, माना ईअं माना वरी जंहिंसां ॻाल्हाईंदो सिराइकी जी ॻाल्हाइणु शुरू थी वियो। इम्तियाज़ मस्तो खे सलाम, मोहबत भरियो सलाम, प्यार भरियो सलाम। ख़ुशि हुजे, सदा सलामत हुजे। छा कजे, मोहबत आहे साईं, प्यार आहे। ऐं सुठा जेके दोस्त हूंदा आहिनि, माना या त उन्हनि खे कुझु सिखण लाइ मिलंदो आहे सुठनि दोस्तनि खां, या त उन्हनि खां कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। ॻाल्हि सम्झी त विया हूंदो। ॾाढी महांगी बिरयानी खाराईंदी अॼु मूंखे। तो ख़ैर लाइव विथ राजा में मां हमेशह इहो ई चवंदो आहियां त जेके बि दोस्त ईंदा आहिनि त उहे कुझु न कुझु हितां वठी वेंदा आहिनि या कुझु न कुझु ॾेई वेंदा आहिनि। तव्हां बि अॼु अचो त कुझु न कुझु ॾेई वञो या कुझु न कुझु ज़रूरु खणी वञो, छो त हिन प्रोग्राम में लाइव कॉल्स घणे खां घणी हूंदियूं आहिनि, मैसेज घणे खां घणा हूंदा आहिनि ऐं गाना गीत गज़ल बि घणे खां घणा हूंदा आहिनि। सो जीअं टेक्निकल काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके प्रॉब्लम कंदियूं आहिनि, पोइ उनजे करे बि कॾहिं कॾहिं मूड जो प्रॉब्लम थींदो आहे, मूड थोरो ठीकु न हूंदो आहे। त तव्हां सां त मोहबत आहे, तव्हां सां त प्यार आहे, मूड ठीकु ई रखिणो आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु आहे? साईं वाहिद वश कबड़ो। हा
वाहिद बख्श अबड़ो साईं। वाहिद बख्श अबड़ो किथां? सर कराची में। कराची जे कहिड़े इलाइक़े मां? डिफेंस में सर। डिफेंस मां। भली कार। अबड़ो साहब छा कंदा आहियो? सर सिक्योरिटी गार्ड आहियो। वाह वाह। जी जी माशाल्लाह। सिक्योरिटी गार्ड आहियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। जी सर। जी सर असांजे सिंधु मार्गी जो कलाम ॿुधायो। कंहिंजो? हाँ चलो ख़्याल रखिजो पंहिंजो जानी। मां फरमाइश पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां, तुंहिंजी कीअं कंदुसि? हा भाउ के माना कीअं को गाने ते हलूं पाण? हलो जी। ख़ूबसूरत हिकिड़ो गानो आहे, प्यारो आवाज़ आहे, प्यारो अंदाज़ आहे होमेरा चन्ना जो, बेवफ़ा सां दिलि लॻाए वेठासीं। आहे हाय इंजॉय करां ख़ूबसूरत ट्रैक इन ट्रैक खां पोइ वापसि था अचूं, केॾां न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। जिंदगी पंहिंजी विञाए वेठासीं।
वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यार नथो पलजे हाय प्यार नथो पलजे। सही थी हो? वेल जी वेलकम, खुश आमदीद भलीकार। अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में 021351217764 टेलीफोन नंबर। इन नंबर खे तव्हांखे डायल करिणो आहे, प्रोग्राम में लाइव शामिल थियणो आहे। मैसेज अवां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज भी करे सघो था। सो छा कजे छा कजे छा कजे, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा, इहो चवणी तव्हां ॿुधी ॿुधी हूंदी। सो पाण हलूं था मैसेज जी तरफ़। काफ़ी दोस्तनि जा मैसेज आहिनि। ऐं रफ़ीक, थैंक यू वेरी मच रफ़ीक जमाली, मूंसां गॾु ॻाल्हाए वॾी महिरबानी अदा, अवां शो में शामिल थिया आहियो। ऐं उन सां गॾु काॾे वियो? हा, हालार अहमद कोरेजो साहब लख थोरा महिरबानी। अब्दुल गफ़ार असां सां गॾु आहे, अब्दुल गफ़ार कुंभर मूंसां गॾु आहे। ऐं बशीर जमाली साहब आहे, फैसल सहित आहे, एहसान पंवर आहे, राशिद हाजाणो आहे, ऐं शाहिद हुसैन बोज़दार आहे, मीर हसन आहे, असद अली वसाण साहब आहे, एंड अज़हर अली आहे, बशीर अहमद जमाली आहे, अली रज़ा मुगरी साहब थैंक यू वेरी मच अवां शामिल थिया, मीर सदाम चाचड़ साहब आहे। ऐं अवां सभिनी जूं महिरबानियूं, अवां शो में शामिल थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? हा बिल्कुलु ठीकु आहियां। ॿियो ॿुधायो? ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए? केरु थी ॻाल्हाए? हा सुञाणो तव्हां पाण सुञाणो? अदी फातिमा। विसारे छॾियो मूंखे। न न अदी ख़ुशि आहीं, चाक चङी भली। अॼु परे खां आवाज़ पियो अचे, ॼण पहाड़नि में तूं वेठी आहे, मां अॼु परे वेठो आहियां। न न हिते थोरो मौसम अहिड़ो थी वियो आहे न, सुठो थी वियो आहे हैदराबाद जो न, थोरो थधी थधी हवा पई हले हींअर न। दिलि जो मौसम कीअं आहे? सुठो आहे, गर्मी इलाही पई पए। दिलि जो मौसम कीअं आहे? दिलि जो बि सही आहे, गर्मी नथी सुठी लॻे मूंखे। दिलि बि गरम लॻो पियो आहे छा? बस कम इलाही आहे, जाम आहे मुंहिंजे लाइ कम न, छा कयां। कम मिली वियो आहे मूंखे इलाही जाम, छा कयां। किथे कम मिलियो अथई? कहिड़ो कम मिलियो अथई? कहिड़ो कम पई करी अॼुकल्ह? मां कापियूं चेक पई कयां बोर्ड जी, कापियूं पई चेक कयां बोर्ड जी। ॿुधाए ख़ालिद, खणी तूं ॿुधा छा थी चए? हा ख़ालिद छा पई चए? हा छा कहिड़ो कम थी करी? बोर्ड मञा कापियूं आयूं आहिनि उहे चेक पई कयां। शादियूं पे बोर्ड मां कापियूं पई चेक करी? अच्छा 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 अच्छा, चलो गुड है गुड है। हाँ ॿियो सभु ख़ैर आहे? हींअर बि मां कमु छॾे मुझे थोरो ॻाल्हाए वठां। हा चलो सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। कोई कलाम वलाम ॿुधाए। छा चइजे, मूं आहे न तव्हांजे लाइ न पुटु हिकिड़ो मतिलबु गानो या शेयर चइजे, उहो थोरो ॿुधी वठो था। हाँ ॿुधाए ॿुधाए। हेलो हाँ दिल तोखे, हेलो हाँ हाँ, दिल तोखे ॾिसे थी ठरे थी ठरे, मां दुआ थी कयां थी तूं चंड वांगुरु रहे, तोखे कॾहिं बि कोसो वाह न लॻे, तूं मोर वांगुरु सदाईं खिलंदो रहे, मुंहिंजी अखियुनि में हमेशह मुस्कंदो रही, कि दिल जी दुआ हमेशह तोता रहंदी, तूं हमेशह खिलाईंदो ऐं खिलाईंदो रही, तूं खिलाईंदो रही, हमेशह खिलाईंदो रही। चलो ठीक है जी, तव्हांजे लाइ मूं लिखियो आहे। बस छा कजे छा कजे छा कजे, पंहिंजे पुट जे लाइ। महिरबानी 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 महिरबानी। हाँ कुर्ब कुर्ब। ओके ओके, छा कजे छा कजे छा कजे। मसरूर राजपर असां सां गॾु आहे जी। मसरूर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो, ऐं सम्झी त वियो हूंदे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, ऐं हमेशह मोहबतूं ईअं वंडींदा रहो, प्यार वंडींदा रहो। सो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सदा सलामत हुजो। थैंक यू वेरी मच। मसरूर राजपर मूंसां गॾु आहे, ऐं काफ़ी दोस्त गॾु आहिनि, उन सभिनी खे प्यार मोहबत भरियो सलाम।
सो दिलि सदाईं जेको आहे सो इहो ई चवंदी आहे त मोहबतूं वंडियूं प्यार वंडियूं ख़ुशियूं वंडियूं ऐं मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियुनि वंडण सां ईअं थींदो आहे त ज़िंदगी आसान थी वेंदी आहे ऐं अवां सुकून सां सुम्ही सघंदा आहियो निंड करे सघंदा आहियो। चलो सो बाक़ी कुछ टाइम आहे बाक़ी अधु कलाक आहिनि अधु कलाक में कोशिशि कंदासीं त अवांजूं लाइव कॉल्स घणियूं प्रोग्राम में शामिलु रखां। सो मैसेज जेके दोस्त कंदा उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश हूंदी आहे हमेशह त महिरबानी करे जेको आहे न को नज़म कान का सुठी जेको आहे शाइरी ज़रूरु मोकिलींदा कयो। सो सम्झी त वियो हूंदे मसरूर ॻाल्हि खे हाँ वाह जी अस्सलाम वालेकुम शाह साहब जी हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी हेलो 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 जी जी केरा अख्तर हसन बिरोई सही अख्तर बलोच किथां छठे मु सही अख्तर बिरोई जी जी सही बिरोई साहब छा हाल आहे ख़ुशि आहियो छा दुआ सर दुआ यार ॾाढो ज़बरदस्त शाइर आहीं तूं। हाँ सर बस शायरी मोकिलंदा आहियूं हाले जो पेज कोन मैसेज वारो अलाए मां पुछा कयूं छा मसलो आहे। हा इन करे मुंहिंजो कॉल सां मिले अचानक लॻी वई आहे कीअं लॻंदी कोन्हे। चलो चलो ख़ुशि हुजो आबाद ॿुधायो कुझु पंहिंजी शाइरीअ मां। जी जी सर जी शायरी में ॿुधायूं तोखे दिलि थी चाहे साईं हा तुंहिंजी मर्ज़ी छा आहे साईं वाह वाह तोखे दिलि थी चाहे साईं तुंहिंजी मर्ज़ी छा आहे साईं छाहे रखियो ॿियो हिन दुनिया में प्यार त सभु कुझु आहे साईं छाहे रखियो ॿियो हिन दुनिया में प्यार त सभु कुझु आहे साईं तोखे दिलि थी चाहे साईं तुंहिंजी मर्ज़ी छा आहे साईं। हाय हाय तोखे दिलि थी चाहे साईं तुंहिंजी मर्ज़ी छा आहे साईं। जी जी वाह साईं वाह कुर्ब साईं कुर्ब अख्तर वाह ॿियो ख़ुशि सर राजा साहब ॻाल्हायो न साईं। हा राजा तव्हां पाण साईं छा थो चए ठीक मजे राजा साहब वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां सां क़िस्मत सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जी जी तव्हां सां वॾी महिरबानी तव्हांजी शाइरी असां पढ़ंदा आहियूं ॾाढो सुठो लॻंदो आहे। न बिल्कुलु अॼु तव्हांजो पेज कोन पियो खुले अॼु तव्हांजो पेज मैसेज वारो कोन पियो खुले फेसबुक वारो लाइ छाजे करे बसि अॼु पेज मूं हितां कुझु सेटिंग में प्रॉब्लम थियो आहे पेज खोलियऊंसि हाणे 2 मिंटनि में ठीकु वॾी महिरबानी देरि नथा कयूं दोस्त हाणे ॾिसो त पेज खुली वियो हाणे तव्हां मैसेज करे सघो था छा कजे वेल जी सरदार अल्ताफ़ मेमून आहे कायनात ख़ान मूंसां गॾु आहे काज़ी नज़ीर अहमद साहब आहे ऐं काज़ी नज़ीर अहमद लिखियो है जाने क्या दिल लगी थी तुमसे मैंने आखिरी ख्वाहिश में भी तेरी मोहब्बत मांगी। वाह 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 अली अब्बासी आहे जावेद अली साहब आहे थैंक यू वेरी मच इमरान अली मंदन साहब आहे लख थोरा अवां जा बि अवां शो में शामिल थिया आहियो। मारवी असां सां गॾु आहे जी मारवी कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा तव्हां ख़ुशि आहियो चाक चङा भला मारवीअ खे ख़ुशि इहो ई चवंदासीं त ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो। सो मैसेज तमामु घणा हूंदा आहिनि पोइ दिलि चवंदी आहे त कुझु मैसेज शामिलु कजनि कुझु मैसेज वरी एॾा होॾां गुम करे छॾिजनि। वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम साईं सुल्तान शाह बुखारी टंडोरा यार केरु थो ॻाल्हाए सुल्तान शाह बुखारी टंडोरा यार सुल्तान छुटल शाह बुखारी सुल्तान शाह साईं छुटल साईं ख़ुशि आहियो दां ख़ुशि आहियो दवा ख़ैर बसि अदा छुटल छा कजे त्योहार में कालियूं लॻनि वञूं हा कालियूं करे थकी विया आहियूं ॿ ॾींहं कई कालियूं करे का तुंहिंजी काल लॻी वई आहे साईं छुटल छा अॼु लॻी विया हा 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 तव्हां ख़ुशि आहियो मां ख़ुशि आहियां शो ॾिसी पियो हा शो ॾिसां पियो टे ॾींहं थींदी आहे टियों चोथों ॾींहुं आहे अॼु आख़िरी ॾींहुं आहे वरी सूमरु ते ईंदासीं हा सूमर ते वरी कॉल कंदा आहियूं हा को कलाम शलाम त ॿुधाए पंहिंजी आवाज़ में हा कलाम हिकिड़ो बैत आहे ॿुधाए तूं अबीब तूं तबीब तूं दबीब दवा जान मुंहिंजे जीअं में आज़ाद आनवा साहिब दे शफ़ा मियां मरीज़नि साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे वाह साईं वाह हा मरीज़नि खे ॾेई ठीकु आहे मरीज़नि खे ई शफ़ा मिलंदी हा शफ़ा ॾींदो ॿियो छुटल साईं को कलाम वलाम नथो ॿुधाए कलाम वरी सूमर ते ॿुधाईंदो वरी सूमर ते ॿुधाईंदे हा चलो सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे हा कलाम तव्हां गानो ॿुधाए फौजा सूमर जो फौजा सूमर जो कलाम ॿुधाए
होया तुमरे हो मुखे छॾे वींदे ॾाढो ॾुखियो थींदे माण्हू मेणा ॾींदे चरन वांगुरु घुमंदे सही कोन सघंदे। हाँ यो कलाम चयो यो कलाम साईं। हाँ यो आहे कोन आऊं तव्हांखे पंहिंजी आवाज़ ॿुधाए छॾियो। हाँ ॿियो मारो भाई तो पहिरियों आवाज़ सही क्या? हाँ हाँ सभु लिखे वियो। सही आहे सभु उनखे सलाम ॾिजे मुंहिंजा। हाँ सलाम ॾियण आई कंडला जे एडी मिठाई मशहूर आहे। हाँ एडी की मिठाई सिंध टीवी एडी की मिठाई 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 आहे मोकिले ॾे भले मोकिले ॾे। हाँ मिठाई ऐं पकोड़ा मशहूर अथई। पकोड़ा मशहूर अथई। हाँ मिठाई ऐं पकोड़ा मशहूर आहिनि। हाँ टंडो अलयार जा। हाँ तव्हां अचो ॿुधाए खारायां। ज़रूरु 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 अचिबो। हाँ ठीकु आहे ठीकु आहे साईं महिरबानी साईं। छुटल शाह असां सां गॾु गॾु वई साईं छुटल शाह बुखारी अदा मसरूर छुटल शाह बुखारी साईं छुटल साईं सलाम पियो ॾेई। हानिया बतूर मूंसां गॾाइजी थैंक यू वेरी मच हानिया। तव्हां कॉल कंदा रहो ऐं तव्हांजी कॉल ज़रूरु प्रोग्राम में शामिलु थींदी डोंट वरी। ऐं ख़ूबसूरत गाने की तरफ़ हलणो आहे। प्यारो आवाज़ है प्यारो अंदाज़ है। हो मुंहिंजी दिल जा सहारा हलिया मुंहिंजी दिल जा सहारा हलिया। एंजॉय दिस ट्रैक।
वेलकम यकीन खुशामदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार ऐं महबूब भुट्टो मूंसां गॾाए जी। महबूब तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? तव्हां नंढड़ा ॿार प्यारा मंसूर अली ऐं मोहम्मद मुज़म्मिल भुट्टो सकरण खां प्रोग्राम ॾिसनि पिया। सभिनी खे ॿिन्ही खे प्यारनि खे बचड़नि खे खोड़ सारो प्यार खोड़ सारा सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं उन सां गॾु जेके फेसबुक ते मैसेज आहिनि तमामु घणा आहिनि दोस्तनि जा, पर अॼु मैसेज कुझु घटि प्रोग्राम में शामिलु रखंदुमि छो त टेक्निकल कुझु प्रॉब्लम्स आहिनि ऐं ॿियो नेट जो थोरो इशू आहे। सो अख़्तर बिरोई वरी मैसेज कयो आहे त होरिया होरिया पेर खण सदके वञा, ॾे पंहिंजो मोहड़ो ॾिसणु सदके वञा। लोड तुंहिंजी थी लहे लख लख मिठा, मारे तुंहिंजो थो घुमणु सदके वञा। का मिठाई कान आ तुंहिंजे मिसल, छा लॻी माखी मखण सदके वञा। तुंहिंजी मुंहिंजे प्यार ते सभु था सड़नि, ख़्याल सां अचिजा मिलणु सदके वञा। तो खिली अख़्तर जी दिलि खे क़ैद कयो, कोन थो विसरे खिलणु तुंहिंजो सदके वञा। थैंक यू वेरी मच जी। साबिर अली कलवड़ मूंसां गॾाए जी। अस्सलाम वालेकुम राजा भा। अनजाने में हम अपना दिल गवा बैठे, इस प्यार में कैसा धोखा खा बैठे। उससे क्या गिला करें, भूल हमारी थी जो बना दिल वालों से दिल लगा बैठे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा साईं? अब्दुल रज़ा खाकी फराम वरानीपुर। हाँ अब्दुल रज़ा खाकी। केड़ा हाल अथई खाकी साहब? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? साईं अमन मान तुसां ॿुधायो, तुसां ख़ुशि वे? छा ॿुधायूं तुसां को? असां ख़ुशि वे अल्हम्दुलिल्लाह। तुसां भी इम्तियाज़ माइटे वे गया? न साईं असां खाकी ज़ाते। तुसां खाकी होए वो मस्त ही है। खाकी वो भी आंदा इस तरह की शुरू थी वेंदा है। अलाए केड़ा सर उन को महीना सुञाणा। हे बेचारा इथों दा ही है। ॿियो कहिड़े हालनि? ख़ैर वेठई? साईं खे लॻा था सफ़ा अमन मान। हाँ कीअं पिया ॾेखंदा पिया शो? हाँ साईं बिल्कुल तुसां ना शो देखंदे से जी साईं। चलो कुर्ब तुसां ॾे, ख़ुशि वेठे हो। अल्लाह साईं तुसां ख़ुशि रखे, आबाद। को गाना वाना ॿुधाओ अपनी आवाज़ च। सही ॻाल्हाईमांसि। याद तेरी शलन में को आवे सजी रात रोंदा में को केर पर चावे। हो सजी रात रोंदा में को केर पर चावे। अॻे च बि इहा फरमाइश कई साईं, इहो कलाम हलाओ। इहो हाणे इहो हिननि जे हथ ते जेके वेठा अथई ॾेई हिननि पासे पाण ई हथ मथे खे वेठा आहियूं। हा असांखे सभु कुझु फुरियो था वञनि हाणे। ठीक है सूमर ते बुधाए साईं तुसां दे आवाज च बुधाए शमन दे कलाम च बुधाओ साईं। सूमर ते तुसां शमन दे आवाज च बुधाए सू। या मेहरबानी करो साईं। हाज़ुर 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 साईं हाज़ुर। अदा बुधाए सो सूमर ते शादाफ। कुर्ब साईं कुर्ब तुसां दे लख थोरा मेहरबानियूं। छा कजे ज़िंदगी में भी चेंज अवर आणबो आहे, रुगो कैमराउन में कोन आणबो आहे। मिठा प्यार मोहब्बत ख़ुशियूं एहसास इन्हनि खे जेकॾहिं पाण सां गॾु खणी हलिबो त ज़िंदगी में ॾाढो सुकून जी निंड बि कंदो ऐं सुकून सां ज़िंदगी बि गुज़ारींदो। न त जेको आहे सो हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कंदो त हेॾां होॾां तव्हां बि पिया फिरंदो। ऐं हमेशह कोशिशि कंदा कयो त लाइफ में कैरियर जे लाइ हिकिड़ो एम रखंदा कयो, हिकिड़ी मंज़िल रखंदा कयो त जीअं उन मंज़िल जी तरफ़ फोकस हुजे, तव्हांजो उन मंज़िल ताईं सही तरीक़े सां पहुची वञो। काफ़ी माण्हू हूंदा आहिनि, को चवंदो आहे यार को डॉक्टर थियां, को चवंदो आहे को मां मास्टर थियां, को चवंदो आहे मां CSS कयां, को चवंदो आहे मां कुझु कयां, को चवंदो आहे मां कुझु कयां। त पोइ इन कुझु में इहो हेॾे होॾे जेको हलंदो आहे न, त घोड़ो हिकिड़े लगाम में हुजे ऐं हिकिड़ी हुन ते हुजे एम ते हुजे त ज़रूरु उहो मंज़िल ते पहुचंदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा साईं? भट्टी ॻाल्हायां थो। भट्टी? जी जी। नालो छा अथई भट्टी साहब? हनीफ अहमद। हनीफ? जी जी। हनीफ भट्टी किथां? मां कराची मां ॻाल्हायां थो। हा कराची मां ॻाल्हायो था? कहिड़े इलाइक़े मां कराची मां? असांजो तालुक लाड़काना सां भाऊ। हा तालुक असांजो लाड़काने मां आहे, ॻाल्हायां कराची सां था। ॻाल्हायो कराची था, तालुक लाड़काने सां आहे? जी जी। कराची जे कहिड़े इलाइक़े में वेठा आहियो हिन वक़्तु? डिफेंस में। डिफेंस में छा कंदा आहियो भट्टी साहब? टाटा TV जो आवाज़ खुलियो पियो आहे। छा कजे कुझु कोन था कयूं। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे तेज़ीअ सां ऐं पाण आख़िरी कॉल प्रोग्राम में शामिलु रखंदासीं, उन खां पोइ तव्हां खां मोकिलाईंदासीं छो त अॼु कुझु कॉल्स घटि वरितियूं आहिनि
कुछ टेक्निकल प्रॉब्लम्स हुआ ऐं कुछ कमर्शियल भी घणा हुआ त अॼु प्रोग्राम में थोरो घटि ई पाण शामिल थिया आहियूं। इंशाल्लाह वरी सूमर ते चङे नमूने सां मज़े सां फुल टाइम तव्हांखे ॾींदासीं, तव्हांजूं पूरियूं कॉल्स बि वठंदासीं। सो आख़िरी कॉल प्रोग्राम में शामिल रखंदासीं। ॾिसूं था त हिन वक़्तु लास्ट कॉल में असां सां गॾु केरु आहे ऐं अॼु एक्सप्रेस बि कोन हलाए सघियो आहियां छो त टाइम सफ़ा थोरो हुयो, कमर्शियल तमामु घणा हुया, इन करे मां एक्सप्रेस बि शामिल कोन करे सघां। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो। वालेकुम सलाम अदा। सर खुश आयो? सब खैर साईं, केरु आहे? साईं अल्ताफ लगारी पियो ॻाल्हायां। अल्ताफ लगारी। लगारी साहब किथां? साईं असांजो तालुक त लाड़काणे सां आहे। ठीकु आहे साईं। टीवी जो आवाज़ बंदि कयो। हा टीवी जो आवाज़ बंदि कर पाए दे तूं, असां हिते ॻाल्हायूं था पिया साईं सां। छा कजे घर में मुआ साईं। सर असां हिते वेठा हुआसीं, ख़ुदा जो कसम तुंहिंजो ॾिसूं पिया, वॾो मज़ो पियो अचे असांखे, तव्हांजो आवाज़ मिठड़ो अहिड़ो। हा वाक़ई घर वारा ॿुधनि कोन तुंहिंजी बि मुआ घुर। न बसि घर वारा छा कयूं था, ख़ुदा जो कसम असां त घर वारा बसि असां थोरा सूफ़ियाना माण्हू आहियूं। हा हा को कलाम त ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। पोइ हाणे कलाम त इहो असां सोचूं पिया ताणे तव्हांखे हिकिड़ो असां फरमाइश कयूं, तकलीफ़ ॾियूं। ॿुधाए। इहो हिकिड़ो तुंहिंजो ई सिरवा जेको पंध पियो कराए, न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा आहे, हिकिड़ो तुंहिंजो ई सिरवा जेको पंध पियो थो कराए। हाय रे हाय, हाय रे हाय, वाह साईं वाह साईं वाह, मट भञी छॾिया तो साईं अॼु। हा साईं बसि पोइ असांखे हिकिड़ो तुफेल सजरानी जे आवाज़ में गानो ॿुधायो। कोशिशि कंदासीं नेक्स्ट टाइम, ठीकु आहे। मौला कुझु कंदई बसि बाक़ी दिलि ख़ुशि थी वियो। अबो मुंहिंजो बि दिलि ॾाढो ख़ुशि थी वियो। अलाह सही थो ॿुधाए। मां अल्ताफ लगारी मां लाड़काणे मां। साईं अल्ताफ लगारी साहब के सलाम, मोहब्बत भरिया सलाम। वाह वाह साईं, दिलि सां क़बूल कयो। सजाद सुहाग जो बि मां दोस्त आहियां। वाह कंहिंजो? सजाद सुहाग जो दोस्त आहे, असांजो बि दोस्त आहे यार। साईं ताबेदार मौला ख़ुशि कंदो। हाणे टीवी ते हिकिड़ो हथ मथे ईअं चुमी ॾियो चपई आई लव यू। आई लव यू साईं, आई लव यू अबू, आई लव यू। जियो सर जियो मौला ख़ुशि कंदो। छा कजे वेल कुझु कोन कंदासीं। वेंदे हिकिड़ो सुठो सुहिणो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। ऐं माशूक खोखर जो आवाज़ आहे, दीदार जी ॻाल्हि आहे। मूंसां गॾु मुंहिंजी टीम आहे, उन्हनि सॼी टीम खे दुआनि में यादि रखंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत साथ ॾिनो त वरी सूमर ते असां थींदी मुलाक़ात राति जो ठीक 9 बजे। बाक़ी चवंदा आहिनि ज़िंदगी ऐं क़िस्मत या तबियत सां न ॾिनो त पोइ कोन मुलाक़ात थींदी। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, मोहबतूं विरहाइजो, प्यार विरहाइजो, ख़ुशियूं विरहाइजो। ख़ुशियुनि सां गॾु पंहिंजे अहसास में हर माण्हूअ खे रखिजो, छो त अहसास में रखण सां हर माण्हू तव्हांजे वेझो थींदो आहे। बाक़ी जेको ॿाहिरि बने ते तव्हां रखंदा आहियो उहो माण्हू तव्हांजो कोन थींदो आहे। सो लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर।
चवंदो सभई रुकल ही वेंदा जॾहिं दीदार थींदो सभई रुकल ही वेंदा जॾहिं दीदार थींदो